إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم يا أيها الذين آمنوا اركعوا واسجدوا واعبدوا ربكم وافعلوا الخير لعلكم تفلحون. हर किस्म जी हमदे सना वॾाई अने वाखाण इबादत बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइ ने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो खालिक ज़मीन ने आसमान जो तन्हा मालिक है। अल्लाह जी मुख्तसर हमदा खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अज्जे जुमे के अंदर खुतबे जो उन्वान है खिदमत खल्क। खिदमत खल्क यानी मखलूक की खिदमत कराए। यकीन पण अल्लाह ताला दुनिया में मखलूकात बनाए, इंसान वेते बने, ई जानवर वेते बने, ई पक्षी वेते बने,
ये कीड़ा माकूड़ा वे ते भले दुनिया जी जितरी पण मखलूक है इन मखलूक जी खिदमत करनी, इन जी सेवा करनी, इन के खाराइणो पियारणो तंहिंजो इस्लाम जे अंदर कोरो हुक्म है, कोरो फज़ीलत है, इन मथे कोरो सवाब है अने पांखे मड़े कुला क्यों खपे। बहरहाल दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन जेकी पण मखलूकात बनाए अने खास करे जो इंसान है कि अल्लाह ताला बनाए तो इंसान ने अल्लाह ताला मिणी इंसान के सरखा ने बराबर नहीं बनाए। अमोक इंसान मालदार साहूकार पैसे वाला आई अने अमोक इंसान गरीब मोहताज अने जरूरतमंद आई। मिल्कत अने दौलत मिणी के सरखी ना मिले, कंहिं वटि वधारे है न कंहिं वटि ऊंची है। अल्लाह ताला के खजाने में खोट ना है। अड़ो ना ही जे गरीब है कि अल्लाह ताला डायरेक्ट न तो ॾेई सके। अल्लाह ताला जे कदें चाहे तो दुनिया जा जितरा इंसान आई उन्हीं मिणी के अल्लाह ताला साहूकार मालदार बनाए सके। पण अल्लाह ताला जे इंसान के माल मिल्कत पैसो दौलत साहूकारी अता करें, अमीरी अता करें तो अल्लाह ताला उन इंसान के आजमाए तो कि ई बे गरीब के कम अचे तो करना, ई बे भी पुछा करे तो करना। जेकी पण धन ने दौलत, जेकी पण माल ने मिल्कत, जेकी पण पैसो पाण वटि आए इन में पांजी जितरी मेहनत होंदी इन कथा वधारे अल्लाह रब्बुल आलमीन की रहमत पण है। जे कदें अल्लाह रब्बुल आलमीन पांजे माल में मिल्कत में बरकत में पैसे में बरकत न विझे तो पाण एॾा साहूकार न थी सघूं। पर मुंहिंजा अज़ीज़ो मुसलमान हिकिड़ो अहिड़ो मुसलमान हुअणो खपे कि खाली पिंड जे पेट जी पुछा न करे बल्कि बे गरीब मिस्कीन मोहताज जी पण पुछा करे। जे मुझे माहौल में, मुझे गोठ में, मुझे समाज में, मुझी सोसाइटी में, मुझे पड़ोस में को अड़ो माण्हू हुए जैसे कंहिं पण वस्तु की जरूरत हुए तो उहा जरूरत पूरी करियां। साहबा किराम कहिड़ा हुआ? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जंहिं ॾिठो, जंहिं उन मथे ईमान आंदो, उन्हीं जी हालत अल्लाह रब्बुल आलमीन बयान कयईं, वयुसिरून अला अंफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा। जे मुसलमान अड़ा वेंदा जे उन्हीं के पिंड के जरूरत हुए थी पण तंहिं हूंदे उ ॿियनि जरूरतूं पूरियूं कयूं था। पिंड बुखिया रही करे ॿिए खे खाराइनि था, पिंड उञ सहन करे ॿिए खे पियारीनि था। जे कॾहिं पिंड के जरूरत हुए तो पिंड की जरूरत पुठियां पूरी कयूं था, ॿिए मुसलमान भाउ जी जरूरत पहिरीं पूरी कयूं था। त हीअ मखलूक जेको अल्लाह रब्बुल आलमीन बनाए मिणी कथा पहिरीं इंसान जो पाण मथे फर्ज़ है जे पंहिंजा जेकी पण सुञाण ॼाण में वे, जेकी पण पंहिंजे ॻोठ में, समाज में, कुटुंब में, कबीले में, पड़ोस में जेकी पण वे उन्हीं मिणी जी पुछा करणी, उन्हीं के दुख में, मुसीबत में, तकलीफ़ में कम अचणो अने उन्हीं की मदद करनी एक मुसलमान जो फर्ज़ है। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए सूरह दहर में, वयुतइमून अत्तआम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। अल्लाह फरमाए ईमान वारा मारो उ वई जो मिस्कीन है के यतीम है के अने कैदी के खारा देता। पैसो मणी के मिठो है, जो इंसान मेहनत करे ने कमाए तो पिंड जो पैसो बे के ॾियणो, बे मथे खर्चो करणो को आसान कम नहीं, पर जो इंसान करे तो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वो इंसान जन इन्नमा नुतइमुकुम लिवज्हिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। जरा के गरीब के, के मिस्कीन के, के मोहताज के, के कैदी के, के मुसाफिर के जरा वो खाराई था जरा उनके कोरो चेता असा तो में की मतलब नता रखो, असी सिर्फ तोखे इतरे ला करे खारायूं था जे अल्लाह रब्बुल आलमीन राज़ी थी वञे। फुला खारायूं था जे अल्लाह ताला असा वटा राज़ी थी वञे, अल्लाह खुश थी वञे, इतरे ला करे असी तोखे खारायूं था न पियायूं था। ये पांजी सिफत है।
मुसलमान खिदमत खल्क में सेवा में अॼु केतिरो पाछड़े पाण पिण ॾिसूं था। पाण केतिरा आहियूं नसीबीअ में, पाण शहर में केतिरा आहियूं, पर अॼु ॾींहुं સુધી पाण वटां को पण अहिड़ो कमु न थी सघियो जे ॿिए मुसलमान खे या गैर मुस्लिम खे फ़ाइदो मिले। जेको पंहिंजा गैर मुस्लिम ॿार आहे उहो सेवा में पानो अॻियां आहे, खिदमत में उहो पानो अॻियां आहे, अने पाण मुसलमान थी करे खिदमत में सेवा में पुठियां रही विया आहियूं। केतिरा ज़माना गुज़री विया, अॼु ॾींहुं સુધી पाण वटां हेॾे शहर जे अंदरि अस्पताल न बनई, हाँ वञी करे पाण खे हॉस्पिटल बनायूं था। इहे कमु अॼु खां 20-30-50 वर पाण खे पहिला जो खपे जे अहिड़ी कोई अस्पताल हुअणी खपे, अहिड़ी हॉस्पिटल हुअणी खपे जिते गरीब मिसकीन मोहताज ई मुसलमान वहे भले न गैर मुस्लिम वहे भले उन हंध मथे फ्री में इलाज कराई। पाण अहिड़ा मुसाफ़िर खाना बनायूं जिते मुसाफ़िर अची करे आराम कई। पाण अहिड़ा यतीम खाना बनायूं जंहिं यतीम खाने में उहो बच्चा जंहिंजा माइट दुनिया में जा हलिया विया उहो लावारिस आहिनि, उनजी को पुछा करे वारो न आहे। पाण उनजे रहण सहण जो बंदोबस्तु कयूं, पाण उनखे खाराए पीआरे जो बंदोबस्तु कयूं, पाण उनजे तालीम जो बंदोबस्तु कयूं। अहिड़ा पाण किथे पण यतीम खाना न बनाया, पाण खे बनाया खपे। अनाथ आश्रम केतिरा बनिया अथई जेको पंहिंजे गैर मुस्लिम भाई बनाया। उहो क़ौमूं पाण अॻियां निकिरी वयूं, हालांकि इहे पाण मुसलमान जी ख़ुशूसियत वई, ये पाण मुसलमान की पहचान वही। जेको मुस्लिम वेठे भले गैर मुस्लिम वेठे भले मुसीबत में तकलीफ़ में दुख में उनके कम अचनो, उनके खाराइणो पीआरणो, ई पाण मुसलमान की पहचान वही। पाण उन नबी के मञे वारा, पाण उन रसूल जो कलमो पढ़े वारा जंहिं मथे वही नाज़िल थी थी, कुरान जो पहिरियों आयतूं नाज़िल थियूं, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भिड़जी विया जो खुजाने कोरो थिए थो, खुजाने कोरो थिए वारो है। मूं वटि आयो ई केरु हो? जिब्रील अलैहिस्सलाम जरा आया हुआ तेरा वो अची करे पंहिंजी घरवारी खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा तंहिंखे चवनि था मूंखे कंबल उडाए, मूंखे चादर उडाए, मूंखे ड्रप थी थो, खुजाने मूं से कोरो थिए वारो है। अॼु केरु का मूं वटि आयो, उन मूंखे धमाए, उन मूंखे सिखाए, उन आयत मूंखे पढ़ाए, मूं से कोरो थिए वारो है। ख़बर नथी पए आऊं ड्रिजां थो, तूं मूंखे उडाए छॾां सुम्ही रहां। जॾहिं घरे आया तेरा खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चएं अबशिर ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं खुशखबरी सुनो ऐं राज़ी थी वञो, कल्ला वल्लाहि ला यज़ीकल्लाहु अबदा, ऐं ड्रिजो न, ऐं धप न कयो, ऐं खौफ न कयो। अल्लाह रब्बुल आलमीन आखे कॾहिं ज़ाइकी न कंदो, अल्लाह ताला खे कॾहिं ज़ाइकी न कंदो। अॼु पाण खे डप है कि खुजाने अॻियां कोरो थींदो, हीअ चूंडणी थींदी तंहिंजो पुठियां खुजाने कोरो थींदो, मुल्क जा हालात ख़राब थी पिया खुजाने मुसलमान से कोरो थींदो, पाण खे कई डप जागे पिया। पर न्यारो अम्मा खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया अने चयो जे मूंखे खौफ थिए थो, मूंखे डप थिए थो जे खुजाने मूं से कोरो थिए वारो है। तो खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो ऐं डप न कयो, ऐं खौफ न कयो। जहिड़े इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं ज़ाइल रुसवा की न कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन आजो नुक़सान की न थियण ॾींदो। कुल्ला इन्नका लतसिलु रहमा, आजी पहली सिफ़त ई है जे ऐं रिश्तेदारी के जोड़ियो था, ऐं सनावती के जोड़ियो था, ऐं रिश्तेदार वटां आटो कयो था। सनावती के जोड़नो ई पण नीके जो कम है। व तस्दुकुल हदीस, ऐं झेरपण ॻाल्हि कयो था, तर सच्ची ॻाल्हि कयो था। व तक़रल ज़ैफ़, ऐं महिमान नवाज़ आयो, ऐं महिमान के खारायो था ने पीआरियो था। व तुईनु अला नवाइबिल हक़, माण्हुनि खे मुसीबत में तकलीफ़ में दुख में बीमारी में ऐं कम अचो था, ॿियनि जो पुछाऊं कयो था। जंहिं इंसान जो सिफ़तूं ईंदे रिश्तेदारी के जोड़ींदो वे, जंहिंजी सिफ़त इहा वे जे महिमान नवाज़ वे, महिमान खे खाराईंदो वे, जंहिंजी सिफ़त इहा वे कि जहिड़ा ॻाल्हि कंदो वे त सची ॻाल्हि कंदो वे, जंहिंजी सिफ़त इहा वे जे मज़लूम के मिस्कीन के मोहताज के कम अचींदो वे। अम्मा खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो हुयो अहिड़े इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं पण ज़ाइकी न कंदो, अहिड़े इंसान के अल्लाह ताला कॾहिं रुसवा की न कंदो। पाण में ऐं ॿी सिफ़त पाण न्यारियो, पाण पंहिंजे सॻे भाउ ऐं विढ़िया वेठा आहियूं, तंहिंखे ज़माना गुज़री विया, पंहिंजी ॻाल्हि ॿोल बंदि थी पई, पाण पुछूं पण नथा।
पां पंहिंजे पड़ोसी जी पुछा नथा कयूं, पां जेको ॻाल्हि कयूं था तंहिंमें चोखो पां कूड़ कयूं था, पां कंहिं पण मिसकीन के मोहताज ते कॾहिं कमु नथा अचूं। ये पंहिंजी हालत है, तंहिंजे कारण पां दुनिया में अॼु ज़लील रुसवा थी विया आहियूं। रुगो इंसान से न बल्कि पां खे ॿई मखलूकात से पण ख़ासो व्यवहार में सलूक कयो खपे। अल्लाह जा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम जरा सफ़र में हुआ। साहबा किराम हिकिड़ी पक्षी खे ॾिठो, उन पक्षी जा ॿ नंढड़ा बचला हुआ। झिरकली हुई, हिकिड़ो नंढड़ो पखी फाख्ता, उन जा उहे बचला जेको हुआ उहे साहबा किराम जी रौ खणी लाथो। साहबा किराम ओ पक्षी जा ॿ नंढा बच्चा उन खे रौ में ई खणी लाथो। वो पखी जेको उॾियो मथे रणी कंहिं तीचा ॾके उॾियो रणी कंहिं। अल्लाह जा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था हिन मां खे तकलीफ़ कंहिं ॾिनी है? हिन मां खे उहो जेको बच्चा हुआ उन जा हुआ न, उहे मां हुई। उहा झिरकली नंढड़ी मासूम उन रणी कंहिं ते मथे उॾई ते नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ये रणी कुला करे थी। साहबा किराम चयो जे एतिरे लाइ करे जे असां जा जेको बच्चा हुआ रौ में खणी लाथा ये रणी करे थी। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन मां खे तकलीफ़ न ॾियो, उन जा बच्चा हिन खे पाछा ॾेई। हिकिड़े पक्षी खे पण तकलीफ़ ॾियणी पंहिंजे इस्लाम जे अंदरि पाण करे जाइज़ न। ही गर्मी जो मौसम है, गर्मी की सीजन हले पई, पां ॾिसूं था कई जानवर रहता, कई पक्षी रहता, उन वीचारा लाचार बेज़बान बेबस रहता। पां मथे फर्ज बने तो जे पक्षी के पां जानवर के खाराइण प्यारे जो हिन सीजन में बंदोबस्त पां पंहिंजे घर पंहिंजे मकान मथे पंहिंजे वणे में पंहिंजी छित मथे गामे पानी भरे रखी छॾियो जे पखी अचे उन मज़ा पिए, उन पिंड जी लाई ई पण सदको है। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिं मुसलमान जे खेत्र में जा जेकॾहिं को पक्षी चुणी वञे, पक्षी जेकॾहिं की खाई वञे दाई वग़ैरह, अल्लाह रब्बुल आलमीन इन मथे इन इंसान खे सवाब ॾींदो। इन मथे पण अल्लाह ताला पांखे सवाब ॾींदो। त ई जेको मखलूकात रही उन मिणी से खैर खाई करणी, मिणे के कम अचूं पां मुसलमान जी जिम्मेदारी है। पां कई पंहिंजे मुसलमान भाई के ॾिसूं था जे बेज़बान जानवर मथे उहो जुल्म कई था। जेकॾहिं मामूली जेकॾहिं बुख में को गौ आवई, को मे आवई, को बकरी आवई, पंहिंजी मामूली को वस्तु खाई वई खेत्र मां, वाड़ीअ मां, घर मां, दुकान मथां, त पां अहिड़ा ज़ालिम आहियूं जे कुटे 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 उनजी हालत ख़राब करे छॾियूं था। उहो बेज़बान जानवर है, उनखे ना ई ख़बर वस्तु कंहिंजी है, उनखे त बुख लॻे थी, बेसुधो जानवर है मुंहुं विझी ने खाई छॾे थो। ने पां इंसान अहिड़ा बेरौम थी वञूं था जे अहिड़े जानवर खे कुटे कुटे उन्हनि जी हालत ख़राब करे छॾियूं था। ने कई ज़ालिम बेरौम अहिड़ा पण रहता जे बेज़बान जानवर के सयूं सयूं कुआरियूं पण हणी छॾियूं था। ये ॾिठा हुना कई जॻह मथे ई बेज़बान जानवर कंहिंखे राह ॾी, कंहिं इंसान खे पां कुआरी हणो त उनजो सॼो कुटुंब पुॼी अचींदो, उहो फिरियाद बि कंदो, पुलिस में पांखे पूरा छॾींदो। पर उहो बेज़बान जानवर जंहिं वटि ज़बान न आहे, जंहिंखे कुछे जी ख़बर न आहे, उन जानवर मथे जेकॾहिं पां ज़ुल्म कयूं था त उहो कंहिंखे राह ॾे। उहो दुनिया में कंहिंखे राह किन ॾींदो, पर क़यामत जो ॾींहुं पंहिंजे अल्लाह ताला खे राह ॾींदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम बिरावा हिकिड़ो उठ थिए थो, हिकिड़ो उठ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आड़ मथे उभी रहे थो अने झेराए थो, उठ झेराए थो ने रणी करे थो। जॾहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ खे ओॾा आया अने मथे मथां हथ फेरियो, उठ जे मथे मथां हथ फेरियो त उन जे उठ जे अखी में जा लुड़क जारी थी विया। मथे त हथ फेरियो त उठ जी अखी मां लुड़क अची विया, आंसू अची विया। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुनजो धणी केरु है? हिन उठ जो धणी केरु है? हिकिड़ो अंसारी साहबी चए थो आउं हुनजो धणी आहियां। त चए हिन उठ मथे ज़ुल्म न कर, तो हुनखे ओछो खाराई थो, वधारे खीपी थो, तंहिंजा हिनखे लुड़क अची विया आहिनि, अची करे मूंखे राह ॾिनई। बेज़बान जानवर मथे पांखे रोम कयो खपे, पांखे कंहिं मथे ज़ुल्म न कयो खपे। ख़िदमत ई है जे पां खारायो ने प्यायो मुसीबत में कम अचूं। हिकिड़े हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यक़ूलुल्लाहु अज़्ज़ व जल्ल यौमल क़यामती, अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं चवंदो यब्न आदम, ए इब्ने आदम, ए इंसान आउं बीमार हो तो मूं वटां आटो कोला कर लाइ न आवे। अल्लाह ताला चवंदो ए इंसान आउं बीमार हो तू मूं वटां आटो कोला न करना आवे, मूंखे पुछाण कोन आवे, मुंहिंजी यादि त कोन करे। इंसान चवंदो ए अल्लाह आउं तो वटां कीअं आटो कयां, तूं त रब्बुल आलमीन आहीं,
तू कीअं बीमार थी, बीमारी ॾींदड़ ने शिफ़ा ॾींदड़ तू आहीं। अल्लाह तू कीअं बीमार थी जेको तो वटां आटो कयां। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो तो तोखे ख़बर न वई कि तुंहिंजो फलाणो भाउ बीमार है, तो उन वटां जेकॾहिं आटो करण वियो त समझी लाइ कर मूं वटां आटो कए। पोइ अल्लाह ताला चवंदो ए इब्ने आदम, मूं तो वटां खाधो मंगियो, आउं बुखलो तो मूंखे खाराए कोन। इंसान चवंदो ए मुंहिंजा रब, तू सॼी दुनिया खे खाराईंदड़ आहीं, तोखे आउं कीअं खारायां, तोखे बुख कीअं लॻे। अल्लाह ताला चवंदो तोखे ख़बर न वई फलाणो बानो उहो बुखियल हो तो उनखे न खाराए, जेकॾहिं तो उनखे खाराए त समझी ला कर तो मूंखे खाराए। ए इब्ने आदम, आउं उञल होसि, मूंखे पाणी खपियो हुजे तो मूंखे पाणी कोन पीआरे। इंसान चवंदो ए अल्लाह, तूं सॼी दुनिया खे पाणी पीआरींदड़ आहीं, तोखे उन कीअं लॻे जेको आउं तोखे पीआरियां। इंसान चवंदो, अल्लाह रब्बुल आलमीन चवंदो ए इंसान, फलाणो बानो फलाणो तुंहिंजो भाउ उहो उञल हो, उनखे उञ लॻी वई, उनखे पाणी खपियो हुजे तो उनखे पाणी न पीआरे। तो जेकॾहिं उनखे पाणी पीआरे त समझी ला कर तो मूंखे पाणी पीआरे। मुंहिंजा अज़ीज़ो, ॿिए खे कमु अचणो मुसीबत में, को बीमार हुए उनजी मदद करणी, उनजी हेल्प करणी, ये पाण मुसलमान जी सिफ़त है, ये पंहिंजी पहचान है। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह बकरा में फरमाए तो लैसल बिर्रा अन तुवल्लू वजूहकुम क़िबलल मशरिक़ वल मग़रिब। ए मुसलमानो, नेकी खाली ये नहीं जे नमाज में वायूं और थी न उभी रहो, इन वस्तु की खाली नेकी न समझजा, बल्कि नेकी में कुरे वलाकिन्नल बिर्रा मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर वल मलाइकति वल किताबि वन नबिय्यीन व आतल माल अला हुब्बिही दबिल कुर्बा वल यतामा वल मसाकीन वब्न सबील। अल्लाह फरमाए हकीकत में नेकी त ई है जे माण्हू अल्लाह मथे ईमान रखे, क़यामत जे ॾींहं मथे ईमान रखे, अल्लाह जे नबी मथे ईमान रखे, अल्लाह जे किताब मथे ईमान रखे, अने पोइ पूरो करे पिन जो पैसो, पिन जो माल ने मिल्कत उनमा गरीब ऐं मिस्कीन के पण हक दे, पड़ोसी के पण हक दे, पिन जा जेको कुटुंब वारा आहिनि उन्ही के पण हक दे, कंहिं मुसाफ़िर के पण खाराए, जेको माण्हू तकलीफ़ में हुजे उनके पण कमु अचे। असल में नीति ई है। अल्लाह फरमाए वफ़ी अमवालिहिम हक़्क़ुन लिस्साइल वल महरूम। ईमान वारा माण्हू जेको रहिया इन्ही जे माल में, मिल्कत में, पैसे में खाली इन्ही जो हक़ न आहे, उन्ही जो पण हक़ है जेको मंगणा चवनि था, अने उन्ही जो पण हक़ है जेको मंगण नथा अचनि। कई अहिड़ा वेहनि था जंहिंखे ज़रूरत वेहे थी करे वीचारा तव्हां वटि मजबूर थी करे मंगण पुॼी चवनि था आउं मिस्कीन आहियां, मुंहिंजी कंहिं मदद कयो, ऐं हुनखे कॾहिं 2 रुपया ॾेई ॾियूं, कॾहिं 5 रुपया ॾेई ॾियूं। पण कई दुनिया में अहिड़ा पण आहिनि जे उन्ही खे इन्ही कथा पण वधारे ज़रूरत आहे, उन्ही कथा पण वधारे मजबूर आहिनि, पर उन्ही खे शर्म अचे थी, उन्ही जी गैरत जेको आहे गवाह रहंदी करे असीं कंहिं अॻियां हथ फैलायूं, असीं कंहिं वटां मंगो त मुंहिंजा मुसलमान भाइरो उहे पाण वटि मंगण नथा अचनि, उन्ही खे लॼ थी थी, शर्म थिए थो, उन्ही खे गैरत अचे थी। ऐं पिंड नियारियो जे आंजे पाड़े में, आंजे ॻोठ में, आंजी जमात में, आंजे सर्कल में, आंजे दोस्तीअ में अहिड़ो को पण माण्हू हुजे जेको बीमार आहे, दवा लाइ करे उन वटि पैसा न आहे, ऐं 200 500 400 कढी उनखे ॾेई ॾियो, उहो जेकॾहिं पिन जी बीमारी जो इलाज कराईंदो, अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं आंखे कामयाब करे छॾींदो। ऐं नियारियो आंजे पाड़े में, आंजे ॻोठ में, आंजे समाज में को ग़रीब है, उनजा बच्चा जेको आहिनि उहे स्कूल में नथा वञे, उहे नथा पढ़ी सघनि, नथा भणी सघनि, कोला उन वटि फीस लाइ करे पैसा न आहे, उन वटि भणे न पढ़े लाइ करे पैसा न, किताब न, चौपड़ा न आहे, ऐं उन खे गिनी ॾियो जे उहो पण स्कूल मदरसे में वञे। ऐं नियारियो आंजो को ग़रीब भाउ आहे, जेकॾहिं उनजे बचे वटि पहिरे लाइ करे ख़ासा कपिड़ा न आहे, ऐं उन खे गिनी ॾियो, ऐं उन खे कमु अचो, क़यामत जो ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन आंजी मदद कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन आंखे कामयाब कंदो। ये पंहिंजी पहचान है जे पाण खे अल्लाह ताला पैसो ॾिने त पाण ॿिए माण्हुनि खे पाण उन में जा हिसो ॾियूं। ऐं जेकॾहिं पाण ग़रीब आहियूं, पाण मिस्कीन आहियूं, पाण वटि कीअं न आहे त पाण हिकिड़ो कमु ई पण करे सघूं था जे पाण पिन जे हथ सां उन खे कमु अचूं। जेकॾहिं कंहिं इंसान वटां को कमु नथो थिए पाण उनखे उहो कमु करे ॾियूं। पाण खे अल्लाह ताला ताक़त ॾिने त पाण ताक़त उन लाइ करे इस्तेमालु कयूं। पाण वटां ई पण न थिए त कंहिं मुसलमान भाउ खे खाली पाण नसीहत करे छॾियूं, पाण उनखे वाट दसे छॾियूं, पाण उनखे भलाई जो ॾस ॾेई ॾियूं, पाण उनखे बुराईअ खां रोके लाहियूं, ई पण पाण लाइ करे ख़िदमत ख़ल्क़ है। अल्लाह
जेकॾहिं कंहिं बेनमाज़ी खे पाण नमाज़ी बणाए छॾियो, क़यामत जो ॾींहुं इंसान जन्नत में वेंदो, उन खां वॾी ख़िदमत ॿई कोई न आहे। जेकॾहिं पाण पंहिंजे भाउ खे ॾिसूं कंहिं बीमारीअ में आहे, कंहिं बुराईअ में आहे, कंहिं नशे में जाए, त पाण उन भाउ खे नसीहत करे सम्झाए करे नशे मां ॿाहिरि कढूं, उन बुराईअ मां ॿाहिरि कढूं, उनखे पाण नेक में ख़ासो इंसान बणाए छॾियूं। इहा पाण मिणी खां वॾी ख़िदमत आहे। ई त करे सघो था। पैसो भले न वापरायो, भले कंहिंखे कमु न अचो, पर जेकॾहिं कंहिंखे ॾिसो जे बुराई में बदकारी में पियो आहे, नशे में पियो आहे, खोटे धंधे में पियो आहे, उनखे नसीहत कयो, उनखे सम्झायो, उन ख़ासि रस्ते मथे खणी अचो, आला करे इन में पण सवाब आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो, या अय्युहल्लज़ीना आमनु रकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून। ए ईमान वारा, ऐं अल्लाह ला करे रुकू कयो, ऐं अल्लाह ला करे सुजदा कयो, ऐं सिर्फ अने सिर्फ अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कयो। रुकू पण अची विया, सजदा पण अची विया, अल्लाह जी इबादत पण अची वई। तंहिं पुछिया अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वफ़अलुल खैर, ऐं खैर जा कम कयो, ऐं भलाई जा कम कयो, ऐं ॿिए खे कम अचो, ऐं ॿिए जी मुसीबत में मदद कयो। अल्लाह फरमाए लअल्लकुम तुफ्लिहून, एतिरे लाइ करे कयो जे ऐं हिते दुनिया में पण कामयाब थियो अने आखिरत में पण कामयाब थियो। मुंहिंजा अज़ीज़ो, ये पंहिंजी पहचान है कि कंहिं पण मुसलमान भाउ खे को मुसलमान भाउ बि हिते बने, को गैर मुस्लिम भाउ बि हिते बने, पाण मुसीबत में जेकॾहिं कंहिंखे कमु अचींदासीं, अल्लाह रब्बुल आलमीन इन जो ई असर रखें, अने अखलाक के मथे ई असर रखें कि दुनिया में पंहिंजा अखलाक ख़ासा हूंदा, दुनिया में ॿियूं क़ौमूं पंहिंजा ख़ासो असर ॾींदियूं। पर पंहिंजी हालत अॼु ई आहे कि पाण अखलाक में बिल्कुलु किरल आहियूं, पाण जेको सेवा में ख़िदमत में मिणी था वधारे पाछड़ आहियूं। एतिरे माण्हू ख़ाली मुसलमान से न बल्कि अॼु इस्लाम से पण नफ़रत कयूं था। पाण मथे फर्ज़ बने थो कि पाण माण्हुनि जी ख़िदमत कयूं, खारायूं, पीआरियूं, अने तिन जा अखलाक आदतूं अहिड़ियूं बनायूं कि जेको माण्हू मुसलमान से अने इस्लाम से नफ़रत कयूं था, उहो माण्हू इस्लाम से मुसलमान से मोहब्बत कई। ई पाण मथे फर्ज़ बने थो कि पाण पिंड खे अहिड़ा बनायूं। पर पंहिंजी हालत ई आहे कि पाण ख़ाली पिंड पूरता आहियूं, ॿियो पाड़ोस में किन हालत में जाए पाण खे कीअं ख़बर न आहे, न पाण खे कीअं परवाह पण न आहे। को बीमार है, दवा वग़ैरह वो मरी रहे तो भले मरी रहे, पर पाण वटां 100 रुपया पण ख़र्चा नथा थिए। पाण में एॾी हिर्स है, एॾी लालच है, एॾी बख़ीली ने कंजूसी थी वई है कि खीचे में जा 100 रुपया कढणा पाण करे मुश्किल बनी वञे था। मुंहिंजा अजीजो, माल जेको है हथ जो मैल है, सुबह जो हूंदो सांझ जो लही वेंदो। ई जेकॾहिं अल्लाह तव्हांखे ॾिने है न, त अल्लाह जी नेमत है, चिंता न ज़िंदगी में कीअं ख़बर न आहे। ई पैसो अल्लाह ताला ॾिने त इन पैसे में जा पण सवाब कमाए लायो। जेकॾहिं ख़ाली पिंड पूरतो रखंदा, ॿिए खे को रुपयो की न ॾींदा, त मुंहिंजा अजीज क़यामत जो हिसाब किताब थींदो इन माल जो, इन पैसे जो, त ओकरी में पार की न थी सघंदा। इते लाइ करे अल्लाह ताला जंहिं इंसान खे माल मिलकत पैसो ॾिने, उहो ॿिए मुसलमान भाउ ते ख़र्चो करे, कंहिं बीमार जो इलाज कराए, कंहिं बुखल खे खाराए, कंहिं वटि कपिड़ो वाइण ते गिनी पहिराए, ॿिए खे मुसीबत में कमु अचे। अने जेकॾहिं कंहिं वटि पैसो न आहे त उहो पंहिंजे अॻे जी महिनत ॿिए इंसान खे ॾे। ईअं नथो करे सघे त ज़बान से हुनखे नसीहत करे छॾे, ख़ासो ॾस ॾेई छॾे, बुराईअ खां बचाए लाइ। इहा मिणी खां वॾी ख़िदमत आहे। अचो पाण मुसलमान मर भेड़ा थी करे ख़िदमत ख़ल्क़ में लॻी वञो, मुसीबत वारे खे पाण कमु अचूं, बीमारियुनि खां पाण आटो कयूं, बीमार जो पाण इलाज करायूं, बुखल खे पाण खारायूं, उञल खे पाण पीआरियूं, पाण मुसलमान बनी वञो। दुनिया में अल्लाह ताला पाण खे इज़त ॾेई छॾे अने आख़िरत में पाण कामयाब थी वञो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण पाण ॻाल्हियूं क़ुरान हदीस जे मुताबिक़ सुनियूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी खे मिली जुली करे अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी खे हिक ॿिए जी मुसीबत में मदद करे तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पाण मिणी खे ख़िदमत ख़ल्क़ जो अमल करे तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला जेकी पण मुसलमान बीमार आहिनि उनखे शिफ़ाए कामिला अजर अता फरमाए। जेकी पण मरीज़ आहिनि अल्लाह ताला उनजी क़ब्र खे कुशा अता फरमाए। दुनिया में मुसलमान जेकी परेशान हाल आहिनि अल्लाह ताला उन मिणी जी परेशानी खे दूर फरमाए। आमीन सुम आमीन। व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا
من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد بعد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأكبر والله يعلم ما تصنعون